साईं वाहिद कोसो राशि जामशेरे जो ज़मीन में ख़रीद कई 2011 में हाजी खान राजड़ का राणो कोसो सिकीलदो कोसो बाको बाक़ी जा भाइटिया पुट सैफल कोसो उन ज़मीन में मूंसां फॾो करण शुरू किया 2013 खां वठी अल्लाह जी महिरबानी जिते भी वञूं असांजे हक़ में फ़ैसिलो अचे फिरियादी राजड़ा बाबा ज़मीन मूंखे क्लियर करे ॾे हर जाते बिरादर के दान नोज़ी नेक मर्दन के दान नोज़ी फैसला थिया फैसला रखायो भॼो वञे फैसलो थियो उन में कूड़ो थियो आहे रईस बकरी बश्क वटि बाबा ज़मीन राजड़ जो छॾ हाणे त सभु केरु पत नथो ॾिएसि न को बाबा मिले ई कोन थो हाणे असां एफआईआर राजड़ कराईंदासीं 2021 में उहे केस में हले पियो वरी उन में निमड़ियो आहे ज़मानत कराए वरी अची ज़मीन ते शुरू थियो असां जो हाणे को खूनज़ेरी थी पई राजड़ वरी 145 कार्रवाई सेवल में ॾिनी जंहिंजो ऑर्डर एसपी खे मिलियो आहे अमन करा खूनज़ेरी मथां थी पई ॿई दुनिया असां बंदि कयूं त ज़मीन न क्लियर थी हिन छा कयो तॾहिं बि नथो मुड़े 2016 में ऑर्डर थियल आहे DC खे मुख्तियार खे बाबा ज़मीन डिमांड करे ॾे 15 जो एप्लीकेशन पियल आहे अलाह खे मन वज़ीर DIG या सभिनी खे असांखे मन अपील आहे त बाबा असांजो जान मां छॾायो लेण माफ़िया हिननि मां असांखे मन तंग करे मारियो असांखे डब्बा बहुत मार धमकियूं था ॾियनि असां वेंदासीं त असां सां विढ़ंदा असांखे ख़तरो आहे राणो कोसो बाको कोसो सिकीलदो कोसो हिननि मां ख़तरो आहे असांखे स्कीम वारनि खे बिल्डरनि खे ज़मीन ॾिनी था उहे ज़मीन जो वेल्यू वधीक थियो आहे ॿियो नंबर ते असांजो ज़मीन मां हेवी मशीनूं वठो अचो तव्हां मिटी ट्रैक्टर रूसी ट्रैक्टर भरियो मिटी वेकिरो था कयो अहिड़ो दरख़्वास्त मुंहिंजे नाले सां हाई कोर्ट हैदराबाद में ॾिनल आहे 2018 में उते पेटिंग में आहे कॾहिं लॻे थो कॾहिं नथो लॻे त असांजो सभिनी इदारनि खे अपील आहे AIG सिंध हैदराबाद DIG वज़ीर आला सभिनी खे मिनिस्टरनि खे असांजो अर्ज़ाद हिन में लेण माफ़िया मां असांजो जान छॾायो स्कीम वारनि खे मिले ज़मीनूं वेकिरो करे बिल्डरनि खे था ॾियनि इहा महिरबानी करे असांजो जान छॾायो लतीफ़ कोसो मुंहिंजो माइट आहे ऐं मुंहिंजे वठण खां पहिरीं इन ज़मीन ते राजड़ जो हारी हुयो जॾहिं राजड़ खां मां ज़मीन ख़रीद कई त राजड़ हुनखे जरेब खन मुंहिंजे साम्हूं उन में मुंहिंजी सही लॻल जरेब ऐं हिन मिसकिन खे ॾियां थो पट जो हिनखे न लॻाइजा वरी उनखे मुहारी रखियो आहे बरसाति पए थो पर बारणी ज़मीन आहे बरसाति में आबाद थो थिए उनजो पका घर ठहियल आहिनि उन ज़मीन में छा था कनि ॿाहिरियां माण्हू हथियारनि सां वठी वञी उन ॿारनि खे धमकियूं गार गंद उनखे करियो उनजो भित किरायो अहिड़ो हुन पाण माई कोर्ट स्टेशन में दरख़्वास्त ॾिनी आहे उनखे प्रोटोकॉल ऑर्डर मिलियो आहे 21 में त बाबा तोॾा वरी न ईंदा वरी 11 तारीख़ खां साॻियो मामिलो शुरू कयो उनजो घर ते भित ॾियणु चुन्नूं हारणु अहिड़ो जेको फोटू उन्हनि कढी उहे बि माने जेको थाणे जामशेरे ते पेश कया महिरबानी करे असांखे माने जिंद छॾायो ग़रीबनि ते वरी उल्टो असांखे केस एफआईआर कढण जो कोशिशि कयो जामशेरे स्टेशन में